नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में खबर ॾींदा हलूं त यूसी शादी शहीद ڀرسان पीर शहीद محمد جيلاني जे قبرستان जी 17 एकड़ ज़मीन ते قبضامافيا कब्ज़ो करे कब्रूं मसमार करे ज़मीन ठाहे आबादी करण लॻा आहिनि। सियासी समाजी अॻुवाण दरगाह जो फ़क़ीर मिर्ज़ा कटोर नेशनल प्रेस क्लब कंधरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 200 साल पुराणो दरगाह ऐं उन जे कब्रस्तान ते قبضامافيا कब्ज़ो कयो आहे। हाई कोर्ट जो हुकुम قبضامافيا हवा में उॾाए छॾिया आहिनि। मिर्ज़ा कटोर वधीक चयो त मां एसी मुख्तियारकार खे दरख़्वास्त बि ॾिनी पर हिन महिल ताईं कब्ज़ो ख़त्म न थी सघियो आहे। असां आला ऑफिसरनि समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो करियूं था त 50 ॻोठाणनि खां मथे इन कब्रिस्तान में लाश दफ़नाया वेंदा आहिनि। हिते थियल कब्ज़ो ख़त्म कराए अवाम में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।